अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ भारी सिज। अस्सलामु वालेकुम व्यूअर्स, आऊं आहियां मुंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह मेरान। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ ऐं उमेद रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव। नओं ॾींहुं, नओं आगाज़ ऐं नई जुस्तजू, नओं हौसलो, नओं वलवलो। मां सम्झां थी त पंहिंजे पंहिंजे कमकार ॾे जॾहिं तव्हां वधंदा हूंदव त यकीनन हिकिड़े उत्साह सां, नए जज़्बे सां कमु करण जी कोशिशि ज़रूरु कंदा हूंदव। हा, उहे माण्हू जेके पंहिंजे कम सां हमेशह सचा रहंदा आहिनि, जेके पंहिंजे रिश्तनि सां हमेशह सचा रहंदा आहिनि, जेके पंहिंजो पाण सां सचा रहंदा आहिनि। छो त घणियूं घणियूं ॻाल्हियूं करणु, वॾियूं ॻाल्हियूं करण खां बहितर आहे त पहिरीं पंहिंजो पाण ते नज़र विझिजे। ऐं हिकिड़ी आङुर बि हीअं पाण खणंदा आहियूं त इहो मिसाल ॾिनो वेंदो आहे त पोयां वारियूं जेके आङुरियूं आहिनि उहे अव्हां ॾे इशारो कनि थियूं। त चवण जो मक़सदु त पंहिंजो पाण सां जॾहिं इंसानु सचो आहे, अव्हांखे पंहिंजी अहमियत जी ख़बर आहे, अव्हांखे पंहिंजनि इरादनि जी ख़बर आहे, अव्हांखे ख़बर आहे त अव्हांजी मंज़िल छा आहे, डेस्टिनेशन कहिड़ी आहे, कहिड़े रस्ते ते वञी रहिया आहियो, ऐं अव्हांखे हुनजे रिज़ल्ट्स जी बि ख़बर हुअणु खपे त मां जेकर हीउ कमु कयां थो या कयां थी त हुनजा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं हुनजा नुक़सानात कहिड़ा आहिनि। चयो वञे थो त स्मूथ जेको पाथ हूंदो आहे, जंहिंमें तव्हां आसानी सां हली सघो ऐं को माइल स्टोन न हुजे, का रुकावट न हुजे, को बि बैरियर न हुजे, त पोइ माना तव्हां सम्झी वञो त इहा राह चङी कोन्हे का, सवली कोन्हे का, केरु चवण वारो कोन्हे, केरु ॿुधाइण वारो कोन्हे, का रोक टोक कोन्हे। मां चवंदी आहियां समहाउ रोक टोक बि सुठी हूंदी आहे, तव्हांखे ख़बर पवंदी आहे त किथे अव्हां ग़लति आहियो। पर हा, जॾहिं उहे घणियूं शयूं तव्हांजे मथां हावी थी वञनि त पोइ कॾहिं कॾहिं अव्हांखे, अव्हांजे दिमाग़नि खे बि मफ़लूज कंदियूं आहिनि, अव्हां डिस्ट्रैक्ट बि थींदा आहियो ऐं यकीनन तव्हां डिस्टर्ब बि थींदा आहियो। कल्ह हिकिड़ी ॻाल्हि कयमि ऐं ॻाल्हि उहा ॾाढी सुठी लॻी, कल्ह फोटो ॾिठमि ऐं लिखियलु हुयो त तेज़ हॉर्न न वॼायो ऐं आउं ॿारनि वारी आहियां, हेठि लिखियलु स्कूल बस। त माना चवण जो मक़सदु त प्रेशर किथे बि सही कोन हूंदो आहे। घणो प्रेशर अव्हांजे मथां अचे थो त पोइ को बि कमु सवले तरीक़े सां अव्हां करे ई कोन था सघो। पोइ उहे तव्हांजे रिश्तनि में तव्हांजे मथां को बोझ हुजे। नेपोलियन हिल्स चयो आहे न त नेपोलियन हिल्स जो ॾाढो सुठो किताबु आहे, थिंक एंड ग्रो रिच। उहो चए थो की भई उहे माण्हू हमेशह नाकामी जी तरफ़ वधंदा जेके ॿियनि जे फ़ैसिलनि खे तस्लीम कंदा। पोइ तव्हांजा पंहिंजा जेके तव्हांजे लाइ फ़ैसिलो कनि था ऐं तव्हां सम्झो था, ॼाणे वठो था हिन में मुंहिंजी ख़ुशी कोन आहे, रज़ामंदी कोन आहे ऐं हिन में मां बहितर तरीक़े सां मुंहिंजो को अमल दख़ल कोन हूंदो, बहितर तरीक़े सां मां कुझु बि इनपुट मुंहिंजे तरफ़ खां कोन हूंदो, त पोइ तव्हां ॼाणे वठो त तव्हां नाकामी जे उन रस्ते ते हली चुका आहियो जेकर तव्हां उहे फ़ैसिला मञो था। पर जेकर तव्हां पंहिंजे तरफ़ खां तव्हां हिकिड़ो सोल्यूशन ॿुधायो था त बाबा मुंहिंजे तरफ़ खां हीउ रस्तो आहे ऐं आउं हिन तरह कमु करणु चाहियां थो या कमु करणु चाहियां थी, अॻियां वधणु चाहियां थो या अॻियां वधणु चाहियां थी, त पोइ मुंहिंजे ख़्याल सां कुझु शयूं स्मूथनेस में कन्वर्ट थींदियूं आहिनि। हार्ड शयूं स्मूथनेस में कन्वर्ट थियनि त ईज़ी हूंदो आहे उन ख़ुशी खे मल्हाइण ऐं पंहिंजो पाण खे मुतमइन रखणु, पंहिंजनि खे मुतमइन रखणु। पर वरी जॾहिं तव्हां जूं स्मूथ शयूं हार्डनेस में कन्वर्ट थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि, हिकिड़ो मिसाल ॾिनो वेंदो आहे न त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके तमामु घणा ॾुख ॾिसी ख़ुशियूं ॾिसंदा आहिनि, त पोइ ॾाढो माना उन्हनि जे लाइ हिकिड़ो बहितरु हूंदो आहे, ज़िंदगी जो मोड़ उहो सुठो हूंदो आहे। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके तमामु घणी ख़ुशियूं ॾिसी पोइ जेकॾहिं ॾुख ॾिसनि था त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हैंडल करणु। सो स्मूथनेस मां जॾहिं माण्हू रफनेस में अचे थो त पोइ हुन शइ खे कवर करणु, पंहिंजो पाण खे एडजस्ट करणु मुंहिंजे ख़्याल सां तमामु घणो ॾुखियो आहे। ऐं यकीनन सुबुह सुबुह जो वक़्तु आहे त मां हिन ॻाल्हि खे बि ऐड करणु चाहींदसि त अव्हां जेकर चाह कयो, तंदुरुस्त आहियो, पंहिंजो ख़्यालु रखो था, त यकीन मञो त दुनिया जा कामयाबु तरीन इंसान अव्हां आहियो जेकर अव्हां ख़ुशि आहियो। ऐं हक़ीक़ी ख़ुशी मुंहिंजे ख़्याल सां तॾहिं मिली सघे थी जॾहिं तव्हां पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु कयो। उहो बि सिहत त चयो वञे थो त हज़ार नेमतुनि मां हिकु नेमत आहे, हज़ार नेमतुनि जे बराबरि आहे। सो पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयो। सुबुह सुबुह जो वक़्तु आहे, पॉज़िटिव वाइब सां प्रोग्राम जी शुरूआति करे चुकी आहियां। उन्हनि क़ौमुनि व्यूअर्स हमेशह तरक़ी कई आहे जिन दुनिया सां मुहाॾो अटकायो आहे ऐं उहे क़ौमूं ऊंदहि वारे दौर मां निकिरी चुकियूं आहिनि जिन मफ़लूजी वारो जेको तौक़ु आहे उहो लाहे छॾियो पंहिंजे मथां, पंहिंजी ॻिचीअ मां, ऐं उन्हनि दुनिया सां जंग जोठी ऐं पंहिंजो पाण खे उन कामयाबी वारी राह ते खणी आया। पोइ झुकणु कंहिंजे अॻियां रुकजणु ऐं कंहिंजे अॻियां कमज़ोर थियणु मुंहिंजे ख़्याल सां इहा असांजी पंहिंजी कमज़ोरी आहे। सो पंहिंजे आवाज़ खे बुलंद कयो ऐं बहितर जे लाइ ॻाल्हायो ऐं बहितर ॻाल्हायो, बहितर सोचो, बहितर तरीक़े सां पंहिंजो कमु करण जी कोशिशि कयो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदसि, ॿुधाईंदी हलां त आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि हिन अंगण जी हमेशह सूंहं रहिया आहिनि ऐं इंट्रोडक्शन कराईंदी हलां त मुस्तफ़ा अमीरानी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण मोहाणनि जा अॻुवान आहिनि। सिंधियुनि खे मां भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो?
माशाल्लाह ज़बरदस्त व्यूवर्स। उन खां अलावा इनकलाबी अहमद नवाज़ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पाण एडवोकेट बि आहिनि ऐं नौजवान आहिनि, सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, सुठो संदन मौक़िफ़ हूंदो आहे कंहिं बि टॉपिक जे हवाले सां जॾहिं ॻाल्हाइनि था त हिकिड़ो हुननि जे तरफ़ खां सुठो मौक़िफ़ हूंदो आहे। अव्हांखे मां भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त व्यूवर्स। उन खां अलावा एस एम नदीम साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण स्पोर्ट्स एक्सपर्ट पर्सन आहिनि। सो अव्हांखे ख़बर आहे त एशिया कप ऐं असां वटि जेको क्रेज़ हूंदो आहे क्रिकेट जे हवाले सां त पोइ यकीनन प्रोग्राम में इन ॻाल्हियुनि खे बि असां रखंदासीं। अव्हांखे भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? माशाल्लाह जी, माशाल्लाह ज़बरदस्त व्यूवर्स। उन खां अलावा ॿुधाईंदी हलां त हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो। ऐं कैडबरी डिलाइट बहितरीनु इंग्रीडियंट सां तयारु थियल ऐं तव्हांखे ईज़िली कंहिं बि शॉप तां मिली वेंदो ऐं अफोर्डेबल आहे। ॿी ॻाल्हि त चयो वञे थो त मिठाण जेका आहे, मिठो विरहायो, पंहिंजे रिश्तनि खे बहितर बणायो ऐं दिलि खटियो डिलाइट सां। सो स्पॉन्सरशिप सां असां अॻियां वधंदासीं प्रोग्राम जी तरफ़। अव्हां ठीकु लॻा पिया आहियो, ख़ुशि आहियो? सुबुह सुबुह जो टाइम ॾाढो लाइटली। ऐं अव्हां ॿुधायो, अगरि अव्हां इजाज़त ॾियो त पहिरीं थोरो स्पोर्ट्स जे हवाले सां पाण शुरूआत कयूं। जी एस एम नदीम साहब, एशिया कप कीअं तव्हां ओवरव्यू ॾींदव एशिया कप जे हवाले सां? आज ओपनिंग है एशिया कप जी की हाँ। पाकिस्तान में। बेसिकली तो तमाम मैचेस, पर वो इंडियन थोड़ी सी आप कह लें हट दर्मी कह लें या इंडियन जो मतलब लॉबी सिस्टम है, उसकी वजह से एक हाइब्रिड मॉडल जो है वो डिज़ाइन किया गया, जिसके तहत 4 या 5 मैचेस पाकिस्तान में होंगे, बाकी तमाम मैचेस जो है वो श्रीलंका में। इंडियन टीम जो वो यहाँ पाकिस्तान आना नहीं चाहती। उसके रिप्लाई में पाकिस्तान ने भी कहा था कि भाई हम लोग भी जो है वर्ल्ड कप होने वाला है अक्टूबर में इंडिया के अंदर, क्रिकेट वर्ल्ड कप, तो हम भी नहीं जाएंगे। फिर वो बहरहाल मामला चलते रहे। तो आज जो है मुल्तान के अंदर पाकिस्तान और नेपाल जो फर्स्ट टाइम पाकिस्तान आई है, नेपाल की टीम, और हम उनको खुशामदीद भी कहेंगे नेपाली टीम को। तो उनके दरमियान जो पहला मैच है एशिया कप का, और उसके बाद जो है वो आज जो वो मकसद काफ़ी जो है वो ओपनिंग सेरेमनी में काफ़ी कुछ उन्होंने रखा हुआ है। सिंगर्स भी बुलाए हैं, हमारी मशहूर मरूफ सिंगर हैं, आयमा बेग हैं, और भी सिंगर्स हैं काफ़ी, वो लोग उस ओपनिंग में जो है वो जलवागर होंगी। उसके अलावा जो है वो बाकी मैचेस जो है श्रीलंका में है। फिर पाकिस्तान को उधर भी ट्रेवल करना है और इधर भी। पाकिस्तान इस टूर्नामेंट के लिए फेवरेट टीम है पाकिस्तान, और अभी रिसेंटली पाकिस्तान जो है वर्ल्ड नंबर 1 भी हो गई है। तो एशिया कप के अंदर पाकिस्तान एज ए वर्ल्ड नंबर 1 जो है टीम पार्टिसिपेट कर रही है। हमारे लिए ख्वाहिशात पाकिस्तान टीम के लिए देखिए, पाकिस्तान में एक ही गेम रह गया सिर्फ क्रिकेट, जिसके अंदर इतना क्रेज है और लोग जो है वो इतना इन्वॉल्व होते हैं। बाकी गेम्स का जो है ना मुझे भी इतना पता नहीं लगता, बाकी दूसरों को भी, क्योंकि हमारे यहाँ जो सेलिब्रिटी जो कहा जाता है वो सिर्फ क्रिकेटर्स को ही कहा जाता है। बाकी पहले हुआ करता था जैसे हॉकी में ओलंपियंस थे, स्क्वाश में जहांगीर खान, जांशेर खान हुआ करते थे। तो ये है मेरी तरफ से तो कि बस पाकिस्तान आज तो जीत जाएगा इजीली। बाकी एक इंडिया से जो मैच है 2 तारीख को 2 सितंबर को है कैंडी श्रीलंका में, उसके अंदर थोड़ा सा ये कि बारिश का भी जो है वो प्रेडिक्शन की गई है कि बारिश हो सकती है। सही। और वहाँ के मतलब आप ये देखें कि 3 घंटे के अंदर अंदर जो है तमाम टिकट्स जो है वो बुकड हो गए थे, जितने में सोल्ड आउट हो गए थे। और महंगे से महंगा जो टिकट है वो 80,000 रुपये का पाकिस्तानी, और जो लोएस्ट जो टिकट के रेट थे वो 17,000 रुपये। मुझे इतना लोगों को क्रेज़ है, हालांकि वो श्रीलंका जो है ना पाकिस्तान का होम कंट्री है ना इंडिया का है। मतलब ये टूरिज्म है, एक किस्म से आप टूरिज्म कह लें कि यहाँ से लोग ट्रैवल करेंगे पाकिस्तान से, इंडिया से, और वो जाकर जो है वो मैच को एंजॉय करेंगे पाकिस्तान और इंडिया। सही सही। ऐं असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके बि असां वटि स्कूल्स मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में, ॾाढा वॾा वॾा सुठा बहितरीनु ग्राउंड्स हूंदा आहिनि। पर मां सम्झां थी त न ॿारनि खे उहा तवजह जेकर मिले त असां वटां बि ॾाढा सुठा रांदीगर निकिरी सघनि था। हूअं बि चयो वेंदो आहे न त बहितर उहे क़ौमूं हूंदियूं आहिनि जिते तालीम बहितर आहे, जिते ट्रांसपोर्टेशन बहितर आहे, जिते तव्हां वटि सिहत जा इदारा बहितर आहिनि। त मुंहिंजे ख़्याल सां सुठी सिहत लाइ जीअं स्टार्टिंग में मूं इंट्रो में ॻाल्हि कई पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु, त उन में बि बेसिक जेका असांखे एजुकेशन ॾिनी वेंदी आहे उन में बि जेकर इन्हनि ॻाल्हियुनि खे इंक्लूड कयो वेंदो त पोइ इन तरफ़ बि रुझान ज़रूरु वधंदो। पर उन त पोइ असां जॉब वारे पर्पज़ जे तरफ़ जेकर लॻी था वञूं न त पोइ असां वटि कुझु बि नथो बचे। अच्छा अहमद, तव्हां खां बि पुछंदसि एशिया कप जे हवाले सां थोरो, तव्हांखे इंट्रस्ट आहे स्पोर्ट्स में, क्रिकेट में स्पेशली? थोरो घणो आहे त पोइ कीअं क्रेज़ भला कीअं था ॾिसो नौजवाननि जे अंदरि? क्रेज़ नौजवाननि में तमामु घणो आहे हिन दफ़े न, जेको सोशल मीडिया ते शयूं अचनि पियूं एशिया कप जे हवाले सां, नौजवाननि जा जेके ख़्याल आहिनि या उन्हनि जूं जेके पोस्टूं नज़र मां गुज़रनि पियूं, तमामु घणो जेको आहे उहो एक्टिव नज़र अचनि पिया। ऐं हुननि खे ख़ुशी आहे कि पाकिस्तान जेको आहे उहो होस्ट पियो करे, या पाकिस्तान जे अंदरि
जेको आहे उहा क्रिकेट बहाल थी आहे डोमेस्टिक लेवल ते, त उन्हनि खे इहा बि तमामु ख़ुशी आहे। ॿी इहा आहे की पाकिस्तान हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उहो दुनिया जो नंबर 1 थी वियो आहे वनडे क्रिकेट में। हिन एज़ अ नंबर 1 टीम जेको आहे उहा हींअर जेको आहे एशिया कप में खेॾण पई वञे, त इहो बि हिकिड़ो वॾो जेको क्रेज़ आहे। त नौजवान हिननि खे ॾिसनि पिया क्रिकेट सां जंहिंजी तमामु घणी दिलचस्पी आहे, उहो उन्हनि खे त तमामु घणा आइडियाज़ बि आहिनि। असां त एज़ अ बस इहो टीवी ते जेको ॾिसूं था एतिरो ई आहे। ॿियो स्क्रोलिंग कंदे जेका ख़बर पवे थी, ख़बर पवे थी हूअं त पंहिंजा कमकार मां सम्झी सघां थी। ॿी ॻाल्हि त मां सम्झां थी असांखे वधीक ख़ुशी तॾहिं थींदी, नो डाउट असांजो पंहिंजो मुल्क आहे, पर रिमोट एरियाज़ मां जॾहिं पंहिंजा नौजवान निकिरंदा, उन्हनि खे जॾहिं पज़ीराई मिलंदी, उन्हनि खे जॾहिं इन्वॉल्व कयो वेंदो, त मां सम्झां थी असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी, पोइ वधीक असांजो इंट्रस्ट बि डेवलप थींदो। अवां बि थोरो ऐड कजो एशिया कप जे हवाले सां, घणो चाह रहियो आहे क्रिकेट सां या न आहे रहियो, या पंहिंजी पंहिंजी फील्ड में ई? शुरूआती जॾहिं असांजे स्कूल जा ॾींहं हुआ त असां बि तमामु घणे चाह सां क्रिकेट ॾिसंदा हुआसीं। उन्हनि सभिनी क्रिकेटरनि जा नाला ज़हन ते अॼु बि यादि आहिनि। उन वक़्त में मिसाल जावेद मियांदाद हो, इमरान खान हो, असां उन दौर में उन्हनि खे टेस्ट क्रिकेट खेॾंदी ॾिसी। तॾहिं वन डे जो रवाजु घटि हूंदो हो, टेस्ट जो जेको हो उहो घणो हलंदो हो, 5-5 ॾींहं जेके टेस्ट मैचिस हलंदियूं हुयूं त उहे ॾिठियूंसीं। ऐं उन वक़्तु बि माण्हुनि में चाह शौक़ु हूंदो, पर छाकाणि त मीडिया या सोशल मीडिया कोन हुई, इन करे एतिरो हू हाईलाइट न थींदो हो। पर हाणे छाकाणि त सोशल मीडिया जो दौरु आहे, हर माण्हूअ खे जेको आहे सो स्क्रीन पंहिंजे हथ में आहे, उहो ॾिसे थो। ऐं ॿियो नौजवाननि जो जेको चाह अञा बि वधीक इन करे थियो आहे, जेके असांजे मुल्क जूं हालतूं आहिनि उन में इहो ई हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे असांजे एंटरटेनमेंट जो, जेको नौजवान उनखे एंटरटेन कनि था। त हीअ सुठी ॻाल्हि आहे। ऐं शुरूअ खां बि जेको असांजो सॼी एशिया जो कॉन्सेप्ट रहियो आहे त निसाब सां गॾु गैर निसाबी सरगर्मियूं जेके आहिनि उहे ज़रूरी आहिनि, ऐं उहे थींदियूं हुयूं। ठीकु आहे, असांजूं मक़ामी जेके रांदियूं आहिनि उहे पोइ ते हली वियूं आहिनि, ऐं उन सां वरी जेको नयूं रांदियूं अची वियूं आहिनि। हिकिड़ो दौरु हॉकीअ जो बि ॾाढो बहितरीनु दौरु हो, त उहो बि तमामु असां उरूज ॾिठो हॉकीअ जो बि। पर पोइ उन में असां शायदि पाकिस्तान वारा पोइ ते हलिया वियासीं, पर क्रिकेट में अञा बि लाहा चाढ़ा अचनि था। कंहिं कुझु दौर में वरी असीं क्रिकेट में सभु पोइ ते बि हलिया विया हुआसीं, पर हाणे वरी क्रिकेट में असीं जेको आहे पाकिस्तान जी जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था त असीं थोरो अॻिते आहियूं, पर अञा बि महिनत करण जी ज़रूरत आहे। हाणे नौजवाननि खे मौक़ियो ऐं असांजे रिमोट एरिया खे मौक़ियो त मिले कोन थो, ईअं सम्झो न हुअण जे बराबरि आहे। बाक़ी हाणे छोकिरा पंहिंजे तौर ते बैटूं वठी बाल वठी त खेॾनि पिया। असां तव्हां ट्रेवल कयो सिंध जे कंहिं बि इलाइक़े में, शाम जे टाइम ते ख़ासि करे सियारे जे मौसम में तव्हांखे खोड़ सारा ॿार मिलंदा जेके क्रिकेट खेॾनि पिया, पर उनखे हुकूमती लेवल ते जेको आहे न का पज़ीराई न मिली आहे या अहमियत न आहे उनजी। त मां सम्झां थो जेकर उनखे अहमियत ॾिनी वञे त खोड़ सारा असांजा रांदीगर बि उभरी सघनि। सही पिया चओ। ऐं जॾहिं असां वटि गेमिंग एक्सपर्ट्स ईंदा आहिनि, डायरेक्टर्स ईंदा आहिनि, स्पोर्ट डायरेक्टर, त मां इहो सुवालु कंदी आहियां त छा तारीख़ वरी वरजाईंदी, त ईअं तव्हांखे फील थींदो आहे त वरी ॿियनि गेमुनि जे तरफ़ बि नौजवान वधंदा? पर चयो वञे थो न मेजॉरिटी इज़ अथॉरिटी। वरी हिकिड़ो परदे ते जेका शइ हले थी मीडिया जे तरफ़, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, त पोइ हुनजो बि त ज़हन ते असरु पवे थो न, त हुनखे ॾाढी पज़ीराई हिकिड़ो क्रिकेट खे मिली वई आहे। पर आउं इहो वरी बि चवंदसि त असां वटि न सिंध गेम जो बि त आहे न रुझान, त जेकर असांजा नौजवान निकिरंदा त पोइ अञा बि हिकिड़ो माना उत्साह नौजवाननि खे मिलंदो। ऐं घिटी घिटी में तव्हां वेंदा हूंदव, बाइक ते वञो था त तव्हां ॾिसंदव त बैट बॉल खेॾंदा पिया आहिनि, क्रिकेट खेॾंदा पिया आहिनि नौजवान, पर उन्हनि वरी स्टॉप बि थी वेंदा आहिनि। भई कोई लंघे पियो, कोई गुज़रे पियो, या वीचारो औरतूं रस्ते तां गुज़री वियूं, स्टॉप बि थींदा। माना चवण जो मक़सदु त हूंदो आहे, शौक़ु हूंदो आहे, पर उहा पज़ीराई कोन थी मिले, अॻियां नथो हथु वठी नौजवाननि खे आंदो वञे, त पोइ वरी उहो हिकिड़ो साइड ते हिकिड़ी शइ हले पई। वेल, SPL जे हवाले सां मां तव्हां खां पुछंदसि कीअं पंहिंजा रिव्यूज़ ॾींदव? थोड़ा सा मैं एशिया कप को भी ऐड कर दूं। हाँ प्लीज प्लीज। 14वां जो एशिया कप हो रहा है और पाकिस्तान ने 2 मरतबा जीता है, और ये वाहिद टूर्नामेंट है जिसमें फाइनल के अंदर पाकिस्तान और इंडिया कभी आमने सामने नहीं है, यानी ये मद्दे मुकाबिल नहीं है। ये तो ये था। SPL का ये कि कल ट्रायल्स हुए हैं SPL के, और उसमें तकरीबन सैकड़ों बच्चों ने जो वो वहाँ पर पार्टिसिपेट किया। मैं बच्चों को थोड़ा सा ये भी बता दूँ, जो खिलाड़ी हैं अंडर 23 एज ग्रुप के ये ट्रायल्स हैं, ठीक है। और उसमें ये है कि लोग जो सवाल कर रहे थे, मेरा पेज है उसके ऊपर भी करते हैं, वैसे भी कॉल करते हैं कि भाई जो वो हैदराबाद के कब होंगे या हम उधर चले जाएं।
तो ये हर डिवीज़न में जाकर जो डायरेक्टर ऑपरेशंस हैं नवीद अहमद खान साहब, उनसे मेरी बात हुई। उन्होंने कहा हम हर डिवीज़न में जाएंगे, जो डिवीज़नल हेडक्वार्टर्स हैं जैसे कराची है, फिर हैदराबाद, सक्कर। तो अभी उन्होंने 2 जगह के ट्रायल्स रखे हुए हैं, कराची और सक्कर के। एक जो करीब के एरिया को हम कवर कर लें और एक जो है फार एरिया। कल जो ट्रायल्स होंगे 31 अगस्त को, वो सक्कर के अंदर है, खुर्शीसा स्टेडियम के अंदर। तो बच्चे जाएँ और रजिस्ट्रेशन जो है मेरे ख्याल से आज रात 10 बजे तक खुली हुई है, वो अपनी रजिस्ट्रेशन करवाएं। और कल 12:30 बजे तक उनको ग्राउंड में इन होने की इजाज़त होगी। 12:30 बजे के बाद किसी बच्चे को अलाउ नहीं होगा। तो ऐसे ही इन्होंने कराची में रखा हुआ था। ये हो गया फर्स्ट फेज़। सेकंड फेज़ क्या है? सेकंड फेज़ में हो सकता है कि वो मीरपुहाज और लड़काना के ट्रायल्स रख दें वहाँ के बच्चों के, या हैदराबाद और शहीद बेनज़ीराबाद के। तो ये फेज़ वाइज जो है ये ट्रायल्स कर रहे हैं। तो किसी को भी क्या इबाम है या कोई डाउट है कि हमारे यहाँ हैदराबाद में नहीं होंगे या मीरपुहाज में ट्रायल्स नहीं होंगे, तो ऐसा नहीं है, ये तमाम डिवीज़न में होंगे। और ये एसपीएल जो है, मैं आपको बताऊं, जैसे भी आप कह रहे हैं कि रिमोट एरियाज, अगर सक्खर जाते हैं, सक्खर के जो डिस्ट्रिक्ट्स हैं वहाँ के करीब के घोटकी है या खैरपुर है, वहाँ के बच्चे आएंगे। ये रिमोट एरियाज ही हैं हमारे, जैसे शिकारपुर हो गया, जैकबाबाद हो गया, यहाँ के बच्चे आकर वहाँ पर ट्रायल्स दें। अगर उनके अंदर टैलेंट है, वो अपने स्किल्स को शो करें, अपने टैलेंट को शो करें, तो डेफिनेटली इन लोगों का काम यही है कि ये तकरीबन पूरे सिंध से 50 के करीब जो है बच्चों को जो है सिलेक्ट करेंगे, उनकी कैंपिंग करेंगे, उनको एक इन्वायरमेंट देंगे, अच्छे कोचेज उनको ट्रेन करेंगे, उनको पता लगेगा कि भाई कैंप के अंदर हमने क्या क्या चीज़ें करनी होती है, फिटनेस का क्या रोल, फिटनेस कैसे की जाती है, बैटिंग स्किल्स कैसे होती हैं, बॉलिंग स्किल्स कैसे होती हैं। तो ये सारी चीज़ें जो है वो सिंध प्रीमियर लीग जो है वो एक जो मेरी अपनी वो ओपिनियन है कि बहुत बड़ा काम कर रही है सिंध के हवाले से, और सिंध के बच्चों के हवाले से। और इसमें जो आरिफ मलिक साहब, नवीद साहब और सिंध गवर्नमेंट, मैं उनका भी शुक्रिया अदा करूँगा, सिंध गवर्नमेंट का स्पेशली जो चली गई अभी निगरान सेटअप आ गया है, कि उन्होंने बड़ा अच्छा इनिशिएटिव लिया वज़ीर आला मुराद अली शाह साहब ने, कि ये एक ख्वाब था बच्चों का। मैं देखा हमारे यहाँ के बच्चों को ज़्यादातर मौके मिलते नहीं हैं, सीधी सी बात मैं बताऊँ। ज़्यादातर जो 90% बच्चे हैं वो कराची के खेल जाते हैं, हैदराबाद, यहाँ के बच्चों को मौका ही नहीं मिलता है। कोचेज वहाँ के होते हैं, सिलेक्टर्स वहाँ के होते हैं, और डेफिनेटली उन्होंने बच्चों को देखा हुआ होता है। हमारे यहाँ के बच्चों को किसी ने देखा नहीं होता, तो उनकी नज़र में वो शायद इतनी अहमियत नहीं होती उन बच्चों की। तो अब जैसे ये ट्रायल्स हो रहे हैं और ये बच्चे जो निकलेंगे, मुझे हर डिवीज़न के नाम से टीम है, तो आप देखेंगे कि हमारे यहाँ से बाबर आजम भी आपको मिलेगा इंशाल्लाह, शहनशाह अफरीदी में मिलेगा, और जावेद मियां दाद जैसे लेवल के प्लेयर्स भी इंशाल्लाह यहाँ से मिलेंगे, लड़काना से, दादू से, शिकारपुर से, हर जगह से। हाँ सही आहे। होप असांखे असां पंहिंजो हाए रखूं था, ऐं मायूसी जी ॻाल्हि बिल्कुलु बि मां न कंदसि, पर मां एतिरो ज़रूरु चवंदसि त पोइ सिलेक्शन उन हिसाब सां बि हुजणु खपे। जेकर असां सिंध प्रीमियर लीग जी ॻाल्हि कयूं था त पोइ सिंध में असांखे ख़बर आहे त सिलेक्शन थींदी कीअं आहे। हक़ीक़त में जेकर पोइ सिलेक्शन थी वेंदी त इहो ख़ुशाईंद अमल थींदो। बाक़ी ॿी ॻाल्हि तव्हां जीअं ॻाल्हि कई पंचुअलिटी जी, त असांखे ॾिसो न, स्पोर्ट्स या का बि गेम पंचुअलिटी सेखारे थी, सब्र सेखारे थी, ऐं तव्हांजा इथिक्स ऐं नॉर्म्स जेको आहे सो जॾहिं बैलेंस्ड शयूं हलंदियूं त पोइ मुंहिंजे ख़्याल सां हर मामले में उहो बैलेंस्ड वे असांखे नज़र अचणु शुरू थींदो। वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। व्यूअर्स, प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे। हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो, दिलि खटियो डिलाइट सां। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह, असांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम सां ख़ासि स्पॉन्सरशिप मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जी, ऐं कैडबरी डिलाइट में बहितरीनु इंग्रीडियंट्स ऐं ॾाढो ईज़ीली तव्हांखे कंहिं बि शॉप तां मिली वेंदो, ऐं अफोर्डेबल बि आहे। ऐं चयो वञे थो त मिठाण विरहायो, मिठो विरहायो, ऐं पंहिंजे रिश्तनि खे बहितर खां बहितर बणायो। ऐं कल्ह बि मां चयो त जॾहिं असां हूअं बि ॾिठो वञे त एथिकली इहा ॻाल्हि ॾाढी बहितरु हूंदी आहे। तव्हां काॾे बि वञो था, पंहिंजनि ॾे वञो था, त हथे ख़ाली वञणु सुठो कोन लॻंदो आहे। मूंखे लॻंदो आहे इहा ॻाल्हि तव्हांजे अख़लाक जे ख़िलाफ़ु हूंदी आहे, त तव्हां कंहिंखे पुछणु वञो पिया या ईअं ई वञो पिया किथे विज़िट ते, ऐं हथे ख़ाली तव्हां वञो पिया, त बहितरु हूंदो आहे। सुठो तव्हांजो इमेज हूंदो आहे जॾहिं तव्हां कुझु खणी वेंदा आहियो, त पोइ कैडबरी डिलाइट तव्हांखे मौक़ो ॾिए थो, तव्हां इहो फैक्ट बि खणी वञी सघो था। व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं, ऐं असां वटि जेके गेस्ट मौजूदु आहिनि, डिफरेंट फील्ड जा असां वटि एक्सपर्ट मौजूदु आहिनि। सो आउं चाहींदसि त अव्हां सां अव्हांजी फील्ड जे हिसाब सां ई ॻाल्हि कजे। मुस्तफ़ा मीरानी साहब, थोरो असां ॻाल्हाईंदासीं मुहाणनि जे हवाले सां। ॻाल्हि कयूं पिया असां क्रिकेट जी, रांदीगरनि जी, त छा जेका तव्हांजी फील्ड आहे उन में बि अहिड़े तरह जा मुक़ाबला हूंदा आहिनि कुझु, मच्छियूं मारणु ऐं उहा थोरी ट्रेनिंग कीअं हूंदो आहे, तरीक़ेकार कीअं शेयर कंदव? नेचुरली फिनामिना आहे, ज़ाहिर आहे रांदियूं
ऐं रोज़गार बि हिकिड़ी गॾियल शइ आहे। जेसीं ताईं रोज़गार में एंटरटेन न हूंदी त उहो माण्हू रोज़गार बि न करे सघंदो। त असांजे बि जेको माहीगिरी आहे, जेको माणा आहिनि जेको मच्छी जो शिकार कनि था, उन में बि मुख़्तलिफ़ रांदियूं अचनि थियूं, उन में बि मुख़्तलिफ़ एक्टिविटियूं अचनि थियूं। सिंगिंग बि उन में अचे थी, उन में ॿेड़ी हलाइण जो मुक़ाबिलो बि उन में अचे थो। ऐं किथे पंहिंजे जिस्मानी ताक़त जो मुज़ाहिरो हूंदो आहे त मां तेज़ ॿेड़ी थो हलायां, ॿियो जेको आहे सो स्लो थो हलाए, उहे बि मुक़ाबिला असां वटि थींदा आहिनि। जीअं रेसलिंग चइबो आहे, या असां वटि मल कोॾी कोॾी असांजूं जेके रांदियूं आहिनि सिंध जूं, उहे त उन्हनि जो त उरूज हुओ, अञा बि खेॾियूं वञनि थियूं। ऐं ख़ासि करे जेके मोहाणनि जा पसगरदाई जे ॻोठनि में मेला थींदा हुआ लोकल, उन में इहे रांदियूं खेॾियूं वेंदियूं। इन्हनि ॿिनि रांदियुनि जो त वॾो माना रोल हो, हिकिड़ी मल ऐं हिकिड़ी कोॾी कोॾी। ऐं जी हा, ऐं उन में छाकाणि त जिस्मानी तरह माण्हू मज़बूत जेको आहे उहो ई इहे रांदियूं खेॾे सघे थो। ऐं मां सम्झां थो त असां वटि जिस्मानी तौर ते मज़बूत माण्हू हूंदा हुआ, छाकाणि त उन्हनि जी जेका डाइट हुई उहा हुई मच्छी, खाद खुराक जेका हुई उहा नेचुरल ऐं ताक़त वारी हुई, ॿी कंहिं बि शइ सां उन्हनि जो तालुक़ु न हो। ऐं उन खां पोइ वरी जेकॾहिं असीं उन्हनि जे खाद खुराक खे ॾिसूं था त असां वटि जेके कुदरती शयूं हुयूं, जीअं खीर आहे, मखणु आहे, लस्सी आहे, इहे वाफ़र मिक़दार में हुयूं। अञा कुझु कुझु जायुनि ते आहिनि, त असां वटि बि उनजो वॾो अहम जेको आहे सो रांदियुनि जो त रोल रहियो आहे। उन खां पोइ ॿियूं मुख़्तलिफ़ एक्टिविटियूं थियनि थियूं, भोग चर्चा आहिनि, ऐं रोज़गार त थींदो ई तॾहिं, छाकाणि हीअ जेको रोज़गार जो ज़रियो आहे न, उहो आहे हिकिड़ो त शहरनि खां परे आहे। इन करे हुननि खे का बि जेका एंटरटेनमेंट उहा नथी मिले जेका शहरी माण्हूअ खे मिले थी, या उहो मौक़ो नथो मिले। मिसाल, ढंढुनि जे आसपास को बि को अहिड़ो ग्राउंड कोन्हे जिते हू वॉक कनि, या का बि अहिड़ी ग्रीनरी कोन्हे, या को बि उते अहिड़ो को पार्क कोन्हे, त हुननि जी जेका हुनजो एनवायरमेंट ई जेको आहे सो बिल्कुलु चेंज आहे। त हू पंहिंजे उन एनवायरमेंट खे, ऐं शाम जो जेको आहिनि उहो वॉलीबॉल खेॾींदा आहिनि। मिसाल मच्छी बच्छीअ जो शिकार करे आया, घर पहुता आहियो, हुननि जी वाहिद एंटरटेनमेंट इहा हूंदी त वॉलीबॉल खेॾींदा हुआ। पोइ किथे त बाल वॾा ऐं सख़्तु आहिनि, किथे वरी 50 हथ जा नंढड़ा नंढड़ा बाल बि ठाहींदा। पर इहा हर ॻोठ में रांदि शाम जे टाइम ते, सुबुह जे टाइम ते न, शाम जे टाइम ते खेॾी वेंदी आहे। क्रिकेट सां बि हाणे हुननि जी दिलचस्पी आहे, छाकाणि त हाणे ॻोठनि में पोइ टेलीविज़न आई, टेलीविज़न खां पोइ वरी जेको आहे सोशल मीडिया अची वियो, त हाणे असां खां, मां सम्झां थो मूंखां बि वधीक उहे क्रिकेट जे बारे में बि अवेयर आहिनि। पर रांदियुनि सां तालुक़ु बिल्कुलु आहे ऐं जुड़ियल आहिनि उन सां गॾोगॾु, छाकाणि त रोज़गार ऐं जेसीं ताईं असां उन सां का एंटरटेनमेंट नथा ॻंढियूं त पोइ माना उहो ॼण अजीब लॻंदो न। थोरो यूटर्न ज़रूरी हूंदो आहे न, हिकिड़ी शइ हिकिड़ी रफ़्तार सां हले पई ऐं हुन में को ट्विस्ट कोन्हे, को एंटरटेनमेंट कंहिं तरह जी कोन आहे, त पोइ तव्हां स्मूथली उन कम खे कोन वठी सघंदा आहियो। त थोरो पंहिंजो पाण खे रिलैक्स करण जे लाइ बि ज़रूरी आहे। इंसान चेंज चाहता है, आई कैचिंग इवेंट होते हैं स्पोर्ट्स के, जो भी होते हैं वो आपकी नज़रों को भाते हैं अंदर से ना, आपकी कैफियत को, आपकी रूहानियत को। रिफ्रेश वरी उन ते वॾा वॾा बहस, फलाणे मल हेड़ी मल मारी, फलाणे कोरी कोरीअ में हीअं बांह पकड़ी, कराई पकड़ी, हथी इहो वरी अञा ई अलॻि टॉपिक आहे। अच्छा अहमद, तव्हां खां पुछंदीमांव त मज़दूरनि जे हवाले सां ऐं हारियुनि जे हवाले सां जेको तव्हांजो कमकार हले पियो, तव्हांजी पंहिंजी तनज़ीम आहे ऐं सुठो कमकार कयो पिया, छा विज़न आहे, कीअं कमु हले पियो, कीअं शेयर कंदव असां सां, असांजे व्यूअर्स सां? जीअं सभिनि जेको बि माण्हू कमु करे थो उहो हिकिड़ो आर्ट हूंदो आहे। जीअं तव्हां हिते वेठा आहियो, होस्ट कयो पिया, इहो बि हिकिड़ो आर्ट आहे। ईअं ई जीअं माण्हू मज़दूरी आहे या हारप आहे, उहो बि हिकिड़े क़िस्म जो जेको हुनर ई आहे, हिकिड़े क़िस्म जो आर्ट आहे जेको उहो कनि। त मूं हिकिड़े ॾाहे जो कॉल पढ़ियो, हुन चयो तव्हां जेको बि कमु कयो था उहो कमु तव्हां मुतमइन थी कयो था, त तव्हांजो उहो माना तव्हांखे दिलि में इहो आहे की तव्हांजे दिमाग़ में इहो आहे की मां हीअ जेकी कयां पोइ सही पियो कयां, त तव्हां कामयाबु आहियो। अगरि तव्हां अश्योरिटी आहे, अगरि तव्हां उहो कमु कयो पिया ऐं तव्हांखे पाण खे ई जेको आहे उहो लॻे पियो की सही आहे या ग़लति आहे, त तव्हां उहो सुठो जेको आहे न करे सघंदव। त हारी बि ईअं आहे त हिकिड़ो बैकवर्ड एरियाज़ में, ॿाहिराड़नि में वेठा आहिनि ऐं जेको आहे उहो पराए ज़मीन ते वेठा आहिनि। छो जो ज़मीन त ख़ुदा जी आहे, पर हिते जेको आहे असांजे समाज जे अंदरि हिकिड़ो विरहायल आहे की ही फलाणे जी फलाणे जी, त ईअं ई उहे वेही करे जेको आहे उहो हिकिड़ो कमु कनि पिया।
पंहिंजे बच्चनि जी जेको आहे उहो रोज़ी कनि पिया, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां उन्हनि जो कॾहिं ऊच नीच बि थिए थी, ऐं कॾहिं राति जो उहे लुंडियूं लताड़नि था, कॾहिं जेको आहे उहो ॾींहं जो सख़्तु जेका गर्मियूं बि बर्दाश्त कनि था। हिकिड़ो अहिड़ो माहौल, हिकिड़ो अहिड़ो सिस्टम ठहियलु आहे जंहिंजी हिकिड़ी चेन आहे, ऐं उन में हारी ऐं मज़दूर जेको आहे उहो कमु करे वियो। पर हींअर जेको ताज़ो हिकिड़ी अहिड़ी लहर आई आहे, असांखे त इहो लॻो पिए त जॾहिं ही गवर्नमेंट वही पिए त असां इहो सम्झो त केयर टेकर जेका गवर्नमेंट ईंदी उहा एज़ इट इन्हनि शयुनि खे ईअं ई जेको आहे बहाल रखंदी, ऐं इहो हिकिड़ो टेन्योर हूंदो आहे 3 महीननि जो 4 महीननि जो, इहो ख़तमु थींदो आहे, उन खां पोइ वरी का नई गवर्नमेंट ईंदी, का सुठाई का खणी अचे। पर उहे सभु जेके आहिनि ॻाल्हियूं रहिजी वियूं, ऐं अनफॉर्चुनेटली माना अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो माहौल जुड़ी वियो जो केयर टेकर गवर्नमेंट जेका असांजी इलेक्टेड गवर्नमेंट हुई, उन खां वधीक जेको आहे उहो हिकिड़ो अहिड़ा त ॻरा जेके आहिनि उहे बिल पास कराया, जिन में मिसाल लाइट जो बिल जेके अचनि पिया, या महांगाई जो हिकिड़ो अहिड़ो तूफ़ान अची वियो। तव्हां ॾिसो कि हिकिड़ो मज़दूर माण्हू आहे जंहिंजी 25,000 जेका आहे उहा पघार आहे, ऐं उनजो जेको बिल थो अची वञे 20,000 थो अची वञे, छा 5,000 में उहो महीनो खाई सघे थो? त इन क़िस्म जूं जेके उहे शयूं थियूं आहिनि त माण्हुनि जी तमामु घणी जेका उहा बदहाली वारी जेका सूरत हाल आहे, माण्हू तमामु ज़हनी तौर ते मफ़लूज थी विया आहिनि। इहो हींअर त ओवरऑल पाण वटि इन जे बाबति हर माण्हू ॻाल्हाए पियो, इंडिविजुअली पाण कोशिशि करियूं पिया त इन ख़िलाफ़ु आवाज़ु उथारे सघूं। इहो असांजो हक़ु आहे भई, असां हिन ते ॻाल्हाए सघूं था, ऐं असां पंहिंजे हक़ ते केतिरे टाइम खां चुप कयो वेठा आहियूं। असां वटि जेका सैलरी अचे थी उन खां वधीक त असां वटि बिल अची वञनि। सो इहो बि हिकिड़ो मां सम्झां थी त अलॻि टॉपिक आहे, इन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। थोरो हारी ऐं मज़दूरनि जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदसि, ऐं चाहींदसि बिकॉज़ तव्हां फील्ड में कमु कयो पिया। तव्हां ॿुधायो, हारी जा ॿार, मज़दूरनि जा ॿार प्रॉपर तरीक़े सां स्कूल वञनि पिया, उन्हनि जी स्कूलिंग सुठी हले पई, कीअं ख़बर पवंदी आहे अव्हांखे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अचणु वञणु, डेटा कलेक्शन कुझु त हूंदो न? बिल्कुलु, मां इन ते ई अचां पियो त ही हिकिड़ो जेको आहे उहो अहिड़ो माहौल जुड़ियो आहे। उन सां गॾोगॾु ॿियो इहो आहे कि असांजे जेके हारी आहिनि उन्हनि जी जेका ज़रई जीअं जिन्स अचे थी, का पोइ उन्हनि जो फसल जेको आहे लही करे मार्केट में अचे थो, त उनजो जेको उहो रेट घटि थी वेंदो आहे। मिसाल जीअं कणिक अचे थी त उहो हिननि 4,000 रुपया ख़रीद कयो, ऐं हींअर तव्हां अटो वठंदा 175, माना 6,000 खां वधीक जेको आहे उनजो रेट थी वियो। माना हारियुनि खां जेका शइ निकिरी वई, मज़दूरनि खां जेका शइ हथ मां निकिरी वई, उनजा रेट डबल थियो वञनि। त उहो माण्हू जेका आहिनि हिकिड़ो महांगाई जी तमामु घणी लहर आहे। ऐं ॿियो जेको तइलीम वारो निज़ाम आहे त उन ते बि तमामु घणो जेको आहे असांखे हींअर ताज़ो जेको असांजो इजलास बि थियो आहे तनज़ीम जो, उन में बि असां कंडेम कयो आहे त हीअ अगस्त जो महीनो कंप्लीट थी वियो। हालांकि जून जुलाई जी जेका छुटी हूंदी आहे, हिन जून जुलाई जी छुटियुनि जे अंदरि गवर्नमेंट खे जेको आहे उहे जेको फर्नीचर वग़ैरह हूंदो आहे उहो स्कूलनि में पहुचाइणो हूंदो आहे। उन सां गॾोगॾु जेके दर्सी किताब हूंदा आहिनि उहे हुते पहुचाइणा हूंदा आहिनि। जीअं टाइमली जीअं स्कूल खुलंदा 1 अगस्त खां, त जीअं ॿार ईंदा त उन्हनि खे किताब वग़ैरह सभु कुझु मिली वेंदो आहे, त हिकिड़ो नए साल जी शुरूआति थी वेंदी आहे। पर हीउ सॼो महीनो कंप्लीट थी वियो आहे, अॼु बि सिंध जे काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिथे किताब पहुता ई न आहिनि। उहे स्कूलनि जा स्कूल ईअं वेठा आहिनि, माना ॿार सुबुह जो वञनि था ऐं वेही वरी ख़ाली जेको आहे वापसि थियनि था। त हिन दफ़े इहा तमामु घणी जेका आहे उहा खोट पैदा थी वई आहे। बिल्कुलु सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। ऐं इन्हनि शयुनि खे जेको आहे ॾिसणु, हिकु त जेको आहे उहो हारी जा ॿार जेके आहिनि उहे सही, अहमद तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। ऐं ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे, प्रोग्राम में मां हिन ॻाल्हि खे इलाही दफ़ा डिस्कस कयो आहे, बट स्टिल असांखे इंफॉर्मेशन उहा प्रॉपर अचे पई त स्कूल्स में किताब कोन आया आहिनि, या जिन स्कूलनि में किताब आया आहिनि त कुझु बंचिस स्कूलनि में आया आहिनि, ऐं उन खां पोइ सिग्नेचर वरिती वई आहे सभु किताबनि जी। माना त उन्हनि वटि जेको जहिड़े तरीक़े सां डेटा कलेक्शन वारो कमु हूंदो आहे, सर्टिफिकेशन वारो कमु हूंदो आहे, त प्रॉपर तव्हांजो सिग्नेचर्स थियल हुजनि, ऐं अंदरि किताब स्कूलनि में घटि ॾिना विया आहिनि। 50 ॿार आहिनि त मुंहिंजे ख़्याल सां 25 ॿारनि खे जेकॾहिं डिस्ट्रीब्यूट थिए थो कोर्स, त पोयां 25 ॿारनि जो छा थींदो, ऐं उन माहौल खे कीअं हिकु उस्ताद मैनेज कंदो? जी बिल्कुलु, उहा जेका तव्हां वारी ॻाल्हि त उहो खोट आहे। ऐं जेको उस्तादनि खे बि पाबंद कयो, ज़ाहिर आहे उस्ताद हिकिड़ो अमलो आहे जेको उन्हनि जे मातहत आहे, उन्हनि खे त जेका शइ लिखाइनि पिया उहो लिखी ॾियनि पिया, पर एक्चुअल जेका फिगर अचे पई, जेका हक़ीक़त ज़मीनी हक़ीक़त आहे उहा इहा आहे त अञा ताईं खोट बरक़रार आहे। ॿारनि जे लाइ तमामु घणी जेका मुश्किलात आहे,
ख़ासि करे ॿहिरारनि जे अंदरि हारी जेको तबिको आहे, पुरियत तबिको आहे, जेके मिसकीन आहिनि, उन्हनि जे लाइ जॾहिं पंहिंजो पेट गुज़री मुश्किल आहे त हू किताब वठनि, वरी कापियूं वठनि, हू छा छा त वीचारो जेको आहे उहो वठे। ऐं असां मुश्किल सां हिकिड़े जेको आहे उहो हारी मज़दूर खे उन जी कैरियर काउंसलिंग करे उन्हनि खे जेको आहे आमादा कयूं पिया की तव्हां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे मज़दूर नंढी उमिरि में मज़दूरी न करायो, स्कूलनि में मोकिलियो, ऐं तव्हांजो जेकॾहिं उहो ॿारु पढ़ी वियो त तव्हांजो सॼो ख़ानदान पढ़ी वेंदो। उहे सभु ॻाल्हियूं अचनि पियूं। वरी जॾहिं हिन क़िस्म जा मामला थियनि पिया त तमामु घणो जेको आहे उहो ॾुखाईंदड़ जेको आहे सूरत हाल अचे पई। ऐं उहो बार बार पोइ माण्हू वरी जेको आहे कॉलूं करे जेको आहे उन्हनि जे लाइ ॻाल्हाइनि त साईं असांखे त तव्हां चओ था मोकिलियूं, भई स्कूल में त का शइ कोन्हे। पोइ हाणे इन जो हल छा कजे? पोइ वरी उन्हनि खे जेको आहे मुतमइन करिणो पवे थो। हाणे 2-4 दफ़ा असां जेको आहे उहो लेटर लिखी चुका आहियूं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि खे या जेके बि इंतिज़ामिया आहे हिन सां रिलेटेड। त इन क़िस्म जूं मां चवां थो जेके आहिनि शयूं उहे न थियणु खपनि, छो जो हीअ असांजी तइलीम, सिहत, इहे त असांजा अहिड़ा बेसिक फंडामेंटल राइट्स आहिनि जिन ते माना को कॉम्प्रोमाइज़ कोन्हे। हर हाल में गवर्नमेंट खे पूरा करणा आहिनि। पर असां वटि उन जे लाइ बि जेको आहे हिकिड़ी माफ़िया उन हिकु त असां वटि प्राइवेटाइज़ेशन एतिरी जेका उहा हद ताईं वधी वई आहे जो हाणे त तव्हांखे पंहिंजे ॿार खे कंहिं प्राइवेट स्कूल में दाख़िल कराए त हू चवंदा किताब त सभु कुझु असां ॾींदासीं, उहो त तव्हांखे असांखां ख़रीद करिणो पवंदो, पर अटो बि असां ॾींदासीं जेको तव्हां पंहिंजे ॿार खे खारायो। छो जो हुनजी जेका ज़हनी नशोनुमा आहे उहा तव्हां सही नथा कयो, उहो बि असां ॾींदासीं। तॾहिं न हाणे इन क़िस्म जो को ग़रीब माण्हू त अफोर्ड नथो करे सघे, उहो ज़ाहिर आहे उहो सरकारी स्कूलनि में वञे पियो। ऐं सरकारी स्कूलनि में मां हींअर इहो इन ॻाल्हि खे ज़रूरु जेको आहे उहो गवर्नमेंट खे क्रेडिट ॾींदुमि त काफ़ी वक़्त खां पोइ हिकु दफ़ो इहो ज़रूरु थियो आहे सरकारी स्कूलनि में त असांजा जेके उस्ताद आहिनि, जेके नयूं भर्तियूं आहिनि, त उहे प्रॉपर हींअर अचनि पिया ऐं हिकिड़ो माहौल बहितर जुड़े पियो। पर उन्हनि खे फैसिलिटियूं पूरियूं कयो त जे ॿारनि खे हिकिड़ी सहूलियत मिली सघे। ॾाढी बहितरीन पॉइंट्स तव्हां ऐड कयूं आहिनि त असां एप्रिशिएट बि कयूं था। ॾिसो असां वटि हर नौजवान पढ़ियल लिखियल तबिको जिथे इंडिकेट करे थो त भई असां वटि हिन शइ जी खामी आहे त उते ई जेका बहितरी आहे उनखे बि साराहे थो त भई असां वटि हीअ शइ बहितर आहे ऐं हीअ शइ बहितर तरीक़े सां थिए पई। पर उन में तव्हांखे हीअं बि ऐड करणु खपे। हाणे मास्तरनि जी सिलेक्शन ठीकु आहे, सुठी आहे, पर उनखे सही तरीक़े सां ट्रेनिंग, उन्हनि जा सही प्रॉपर हक़, ऐं वरी मास्तरनि जे लाइ बि मां हमेशह चवंदी आहियां त भई तव्हांखे बि ॻाल्हाइणु खपे तव्हांजे स्कूलनि में कहिड़ियूं कमियूं आहिनि। हिकिड़ो उस्ताद पंहिंजो हिकिड़ो पूरो अमलो वठी अचे थो ऐं ॿाहिरि अची करे हू हिकिड़ो एहतिजाज कनि था त उन्हनि जा जेके पंहिंजूं पॉइंट्स हूंदियूं आहिनि पंहिंजी जॻह ते बहितर हूंदियूं आहिनि, पर असां कंहिं बि मास्तरनि खे वेठे इन ॻाल्हि जे लाइ एहतिजाज कंदे कोन ॾिठो हूंदो हिते छितनि जा चापड़ किरनि पिया, असांजे स्कूल में हिन शइ जी कमी आहे। ॿारनि जे लाइ ख़ासि तौर ते असांजे ॿारनि जे लाइ हिननि शयुनि जी घुर्ज पवे थी। त मुंहिंजे ख़्याल सां इहे एहतिजाज बि जेकर थींदा त इहे बि तव्हांजे तरफ़ खां हिकिड़ो सुठो इनपुट हूंदो ऐं इन्वॉल्वमेंट तव्हांजे तरफ़ खां सुठी हूंदी त पोइ रिज़ल्ट बि ओड़े तरीक़े सां बहितर मिलंदा। सो ॿिन्ही तरफ़नि जी ॻाल्हि कजे, जॾहिं बराबरी जी ॻाल्हि कबी आहे त ॿिन्ही तरफ़नि जी ॻाल्हि कजे। उस्ताद त हिकिड़ो माना मुआशिरे जो हिकिड़ो रोल मॉडल थिए थो। हींअर मां ॾिठो आहे कल्ह हिकिड़ो सोशल मीडिया ते आयो आहे हिकिड़े टीचर जे लाइ कि हिकिड़ो जेको ज़िले जो जेको ऑफिसर आहे उहो इन ॻाल्हि ते मजबूर थी वियो आहे कि पंहिंजी ऑफिस मां वञी वफ़द जे सूरत में हुनखे वञी जेको आहे उहो अजरक पाराया अथई ऐं हुनखे स्कूल में वञी एप्रिशिएट कयो अथई। हाणे छो कयो अथई त हुन अहिड़े हिकु इलाइक़े में जेको आहे उहो स्कूल में वञे पियो ऐं हुन सॼे हिकिड़े माण्हू सां मिली करे ॻोठ जे या जेको बि उहो एरिया आहे उन्हनि सभिनि ॿारनि खे खणी अची स्कूल में, जिथे 10 ॿार बि स्कूल में कोन, हींअर हुते 100 ॿार अचे पियो ऐं एतिरो माना ख़ुशी था अचनि पिया। बिल्कुलु सही पिया चओ। मुंहिंजे ख़्याल सां एतिरी ऑनरशिप वॾो रोल आहे ऐं बदकिस्मती सां असां वटि उहा वैल्यू न ॾिनी वेंदी आहे उस्ताद खे। पर इहो बि ॾाढो ख़ुशाईंद अमल आहे जेको तव्हां असां सां शेयर कयो आहे त हिकिड़ो ॿार जिते 10 ॿार बि नथा अचनि उते 100 ॿार आहिनि त उन टीचर जी ऑनरशिप आहे। ऐं इहा ऑनरशिप हर माण्हू पंहिंजी जॻह ते वेही ऑनरशिप यानी तव्हां जो आसपास जेको थिए थो तव्हां हुनखे ऑन करणु सिखी था वञो त पोइ तव्हांखे ॾाढो सुठे तरीक़े सां रिज़ल्ट्स मिलंदा। हूअं चयो वेंदो आहे न त पॉज़िटिव वाइब्स जो हिकिड़ो पंहिंजो पावर हूंदो आहे या दुआउनि जो हिकिड़ो पंहिंजो पावर हूंदो आहे, तव्हांखे प्रोटेक्ट कंदियूं आहिनि। त मुंहिंजे ख़्याल सां सुठे अमल जो बि हिकिड़ो पंहिंजो पावर हूंदो आहे। इन रिटर्न प्रोसेस उहे शयूं वरी तव्हांखे ॾाढो ख़ूबसूरती सां मिलंदियूं आहिनि। अच्छा मुस्तफ़ा मीरान साहिबु तव्हां खां पुछंदासीं मोहाणनि जे हवाले सां त डेटा ऑब्वियसली तव्हां ॾे बि त कुझु त ईंदी हूंदी, का त ख़बर पवंदी हूंदी त छा मोहाणनि जा ॿार प्रॉपर तरीक़े सां उन्हनि जी स्कूलिंग हले पई कोन पई हले, छा मसइला आहिनि? मसइला त जीअं पूरी सिंध जा आहिनि, मोहाणनि जे ॿारनि सां बि उहे ई मसइला आहिनि, स्कूलनि सां बि उहे ई मसइला आहिनि। पर असां वटि सूरत हाल का मुतमिन कंदड़ अञा बि न आहे, छाकाणि त बिनिस्बत हारीअ जे, बिनिस्बत मज़दूर जे, बिनिस्बत शहरीअ जे
असीं वरी अञा रिमोट एरियाज़ में आहियूं, असांजो ॿारु अञा रिमोट एरिया में आहे, तंहिं करे उते जेके स्कूलनि जूं हालतूं आहिनि या टीचर्स जो उते पहुचणु जेको आहे उहो ॾाढो ॾुखियो अमल आहे, छाकाणि त शहरनि में या शहरनि सां लाॻापियल रोडनि रस्तनि वारनि इलाइक़नि में त उस्तादु पहुची थो वञे। जेतोणीकि हींअर सुठी जेका साईं अहमद ॻाल्हि कई त टीचर्स जी जेका अपॉइंटमेंट थी आहे ॾाढी सुठी सिलेक्शन थी आहे, ॾाढा नौजवान छोकिरा आया आहिनि, टेस्टूं पास करे आया आहिनि, हुननि में बि पढ़ाइण जो, पर सुवालु इहो आहे त उन्हनि जे पढ़ाइण जो जेको जज़्बो आहे उहो तॾहिं ई कामयाबु थींदो जॾहिं उहे उते पहुची उन्हनि खे पढ़ाइण जो माहौल मुहैया थींदो। माहौल अञा उते क्रिएट न थियो आहे, मिसाल उते स्कूल जूं के बिल्डिंग्स कोन्हनि। ऐं वरी असांजी बदकिस्मती इहा आहे त असां वटि जेके कुदरती आफ़तूं आहिनि, ॿोॾूं आहिनि या असां वटि जेको आहे सोकड़ो आहे उहो इन्हनि इलाइक़नि खे हिट थो करे। त हिन वक़्तु 2022 वारी जेका ॿोॾ आई आहे असां अञा उन सूरत हाल मां न निकिता आहियूं, जेके बि उते स्कूल डैमेज थिया आहिनि अञा उहो हिकु बि स्कूल जेको आहे उहो प्रॉपर नमूने सां न ठहियो आहे। उते फर्नीचर ज़ाहिर आहे जॾहिं तव्हांजी बिल्डिंग्स ई महफ़ूज़ न रहियूं हूंदियूं त उन ॿोॾ में फर्नीचर तव्हां कीअं कढी सघिया हूंदव, माना उहो टोटल फर्नीचर डैमेज थी वियो, उते उहो फर्नीचर साल जे अंदरि न पहुतो आहे त उहो हिकिड़ी खोट थी वई। ॿिए पासे स्कूल जॾहिं डही वियो उन्हनि जा लेट्रिन्स वाशरूम्स वग़ैरह डही विया, पाणी पीअण वारी सहूलियत जेका हुई को जिते करे गवर्नमेंट को कूलर लॻायो आहे उहो बि तव्हांजो वाटर कूलर डैमेज थी वियो। त चवण जो मतिलबु आहे त असांजी कंडीशन वरी बिनिस्बत ॿियनि इलाइक़नि जे तमामु कंडीशन जेका आहे वर्स्ट आहे। असां वटि इन करे ॿार त तयारु आहिनि ऐं गुरबत जो त रेशो आहे ई आहे। मिसाल असां चऊं था न त गुरबत जेका आहे सा सिर्फ़ु असीं खाद खुराक में था ॾिसूं, पर जॾहिं स्कूलनि खे ॾिसंदासीं त ॿार खे त सुठो कपिड़ो ॾियणो आहे, को ॿार खे को चप्पल वठी ॾियणो आहे। हाणे माण्हुनि में त इहा कुवत रही कोन्हे, कुवत ख़रीद माण्हू जी बिल्कुलु जवाबु ॾेई चुकी आहे त पंहिंजे ॿार खे को वॻो को वठी ॾिए कपिड़े जो, को साफ़ सुथिरो हुनखे धोई करे मोकिलीनि स्कूल ॾे, को चप्पल। किताबनि वारी ॻाल्हि बिल्कुलु हिन सां एग्री आहियूं त किताब बि न पहुता आहिनि, हालांकि इहा सरकार जी ज़िम्मेवारी त उते किताब पहुचाए। त तालीम जे हवाले सां मां सम्झां थो त असांजो जेको सेक्टर आहे मुहाणनि जो उहो तमामु घणो मफ़लूज थी चुको आहे ऐं असां वटि अॻई सहूलियतूं कोन हुयूं। हाणे ख़ासि करे असीं अञा एसी ताईं बि न पहुची सघिया आहियूं जो असीं पंहिंजा ॿार जो जॾहिं असीं ॻाल्हि था कयूं त असीं कयूं था छोकिरे जी ॻाल्हि, छोकिरियुनि जो त उते तसवर ई कोन्हे त अञा छोकिरियूं कीअं पढ़ंदियूं। त मां सम्झां थो त इन्हनि सभिनी शयुनि जी खोट आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां अञा एड कंदुसि हिन सां, जेकर तव्हां इजाज़त ॾिसो, सिंध जे पाण जॾहिं तालीम जी था ॻाल्हि कयूं त असां वटि हींअर 2 सेक्टर जेके आहिनि उहे 2 कुवतूं उन में पंहिंजो अमल दख़ल रखनि थियूं, हिकिड़ी सरकार आहे ऐं हिकिड़ो प्राइवेट सेक्टर आहे। पर असां वटि अॻु में प्राइवेट सेक्टर जो त वजूद ई कोन हो, सिर्फ़ु सरकार ऐं मखैर हज़रात हुआ। नूर मोहम्मद हाई स्कूल, तालिबुल मुला हाई स्कूल, सिंध मदरसतुल इस्लाम या केतिरा ई तव्हां इदारा ॾिसंदव जेके मखैर हज़रात क़ाइमु करे हॉस्टलूं ठाहे ॿारनि खे पढ़ायो। अॼु जेका बि पुराणी टही जेका पढ़ी निकिती आहे ऐं वॾनि उहिदनि तां फाइज़ थी रिटायर बि करे चुकी आहे, उहे सभु उन्हनि स्कूलनि जा पढ़ियल आहिनि। इहो असां वटां ग़ाइब थी वियो आहे। हालांकि उन वक़्त जे सरंदड़ माण्हुनि खां सिंध में अॼु सरंदड़ माण्हुनि जो तइदादु 10 ते आहे, पर अलाह जे छो असांजी इहा बदकिस्मती आहे जो उन्हनि माण्हुनि तालीम जे लाइ के बि पंहिंजूं जेके माना उहा ई ॻाल्हि त ऑनरशिप ख़तम थी वई आहे, वधीक डिस्कस करियूं था। ऐं वक़्तु साही जो थी वियो आहे, हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो। तव्हां मिठो विरहायो ऐं पंहिंजनि रिश्तनि में मुहबत पैदा कयो। व्यूअर्स, नंढड़ो ब्रेक आहे, जल्दी सां वापसि अचूं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां ख़ासि सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो। सुठा इंग्रीडियंट्स ऐं बहितर ज़ाइको, सुठो ज़ाइको ऐं ईज़िली अफोर्डेबल आहे। व्यूअर्स, तव्हां कंहिं बि शॉप तां कैडबरी डिलाइट वठी सघो था। ऐं असां वटि लाइव कॉलर आहिनि, सदन खे शामिल करियूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। अवां पंहिंजो नालो ॿुधाईंदा, प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो अवां। तव्हां जी टीवी जो मुंहिंजे ख़्याल सां आवाज़ आहे, तव्हां बंदि कजो ऐं प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। सो वेल, असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। व्यूअर्स, जॾहिं बि तव्हां कॉल कयो था त थोरो अलर्ट रहंदा कयो, तव्हांजी कॉल शामिल थी वेंदी आहे प्रोग्राम में।
त पोइ पोयां खां जेको टीवी जो आवाज़ु आहे उनखे बंदि करे छॾींदा कयो ऐं कंहिं उन कॉर्नर में वेंदा कयो बिकॉज़ सुबुह जो टाइम आहे थी सघे थो घर में ॿिया मेंबर्स मौजूदु हुजनि ऐं ॻाल्हाइणु ॿोलाइणु हुजे त कंहिं अहिड़े कॉर्नर में वञो जिते तव्हां ईज़ीली ॻाल्हाए सघो ऐं तव्हांजो जेके पॉइंट्स आहिनि जेका ॻाल्हि तव्हां वंडणु चाहियो था आराम सां तव्हां हिन प्रोग्राम में वंडे सघो ऐं हिन प्लेटफॉर्म जे थ्रू असां उनखे अॻियां पहुचाईंदासीं सो यस असां पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं तव्हां बिल्कुलु सही चओ पिया हूअं असां ॻाल्हि कयूं था मज़दूर जी हारीअ जी ॻाल्हि कयूं था उन जे मुक़ाबले में मोहाणे जो ॿारु जेको आहे अञा वधीक सर्वाइव करे पियो इहा हिकिड़ी वर्स्ट कंडीशन आहे अॻियां असां वटि कॉलर आहिनि मां पहिरीं उन्हनि खे शामिल करणु चाहींदमि हेलो अस्सलाम वालेकुम तालीम जेका मैनेजमेंट जेके इदारा आहिनि उन्हनि न हुअण जे बराबरि आहिनि असांजी सॼी जनरेशन असां एतिजाजनि ऐं पाण इन न पढ़ाइण जे ॿारनि जे करे एतिजाजनि रिटायर थिया आहियूं त छा आहे असांजी जेका मैनेजमेंट जेके बि सिस्टम आहे उहो सफ़ा फेल्यूर आहे न बायोमेट्रिक हलियो तव्हांजो न हलियो सर ॿुधो पिया बायोमेट्रिक बि न हलियो एप बि न हलियो छा कंदो ॿारनि खे रोकण लाइ उस्तादनि खे पाबंद रखनि अॻियां असांजी ही चङियूं नथियूं हुयूं तव्हां प्रोग्राम में त शामिल थिया आहियो ऐं तव्हां जेके बि पॉइंट्स आहिनि तव्हां ऐड त कयो पिया पर अव्हां पंहिंजो तारीफ़ कराईंदा किथां खां ॻाल्हायो पिया अव्हां पाण कंदा छा आहियो छा डेजिग्नेशन आहे ठीकु आहे सो थैंक यू सो मच फॉर कॉलिंग तव्हां प्रोग्राम में शामिल थियो वाकई में कुझु असां वटि कोताहियूं ज़रूरु आहिनि ऐं इदारा जेकर बहितर हूंदा ऐं सही जॻह ते सही माण्हू हूंदो ऐं सही फ़ैसिलो हूंदो सही कमु कयो वेंदो स्ट्रेटजीज़ सही हूंदियूं त पोइ कम में ग़लती थियण जी गुंजाइश तमामु घटि आहे माना 100% प्योरली असां वटि कमु थिए मुंहिंजे ख़्याल सां हिते अञा असांखे वक़्तु खपे सदियूं खपनि पर जेकर असां वटि कुझु स्ट्रेटजीज़ हूंदियूं ऐं सही माण्हू सही जॻह ते वेठल हूंदो त पोइ कुझु बहितरी जी उमेद ज़रूरु आहे बाक़ी मां कॉल ते वञण खां पहिरीं ॻाल्हि कई पई त मोहाणो तबिको जेको आहे तमामु घणो फेस करे पियो ऐं एजुकेशन जे मामले में जीअं त अव्हां पाण ऐड कयो जॾहिं ॿारनि जी ॻाल्हि कयूं था यानी त छोकिरा तसवुरु हिन महिल बि छोकिरियुनि जो कोन आहे सो जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे एजुकेशन जी त असां चाहींदा आहियूं त एजुकेशन जेका हुजे उहा प्रॉपर वे सां उन में तबिका न हुजनि ठीकु आहे हिकिड़ो प्राइवेट सेक्टर ऐं पोइ गवर्नमेंट सेक्टर पर वरी असां वटि जेके माण्हू आहिनि असां वटि जेका आम आवाम आहे उते बि जेकर तबिका ठहियल आहिनि त पोइ सही माना में तालीम वारो जेको हुनुरु आहे उहो सोढ़े नमूने सां कोन थो ॾेई सघिजे मुंहिंजे ख्याल सां SM नदीम साहिब खां बि ऐड कराईंदासीं बहितर एजुकेशन जे लाइ छा बहितरी हुअणु खपे काफ़ी कुछ बातें की आप लोगों ने जो मैं भी एजुकेशन से वाबस्ता हूँ डिग्री कॉलेज में तो मैंने जहाँ तक देखा अब जो रिसेंट जो अपॉइंटमेंट्स हुई हैं टीचर्स की IBA के थ्रू हुई हैं या डिफरेंट SPSC के थ्रू जो लेक्चरर्स वगैरह हुए हैं उसमें उससे बेहतरी आई है ऐसा नहीं है कि बिल्कुल ही जो है वो तबाह है एजुकेशन सिस्टम बेहतरी इस सेंस में आई है कि जब आप एक पूरे प्रोसीजर को फॉलो करते हैं ना पहले रिटन टेस्ट है फिर इंटरव्यू है फिर बाकी आपकी चीज़ें तो उसमें मैंने देखा कि ज़्यादातर मैं अपने शहर के हाई स्कूल का जो एग्जांपल दूंगा गवर्नमेंट हाई स्कूल जहाँ से मैं खुद पढ़ा हूँ जानता हूँ कि पहले वहाँ पर बच्चे एडमिशन लेने को तैयार नहीं थे ये 1-1.5 साल के अंदर जितने प्राइवेट स्कूल में बच्चे पढ़ा करते थे वो तकरीबन वहाँ पर जाना शुरू हो गए क्योंकि वहाँ पे जो टीचर हजरात हैं वो अच्छे हैं और फिर इसमें पॉलिसी मेकर का भी अमल दखल होता है बहुत ज़्यादा सही कि आप जो वो जो आपका कैलेंडर ईयर है वो क्या है ठीक है ना उन्हें सरदार शाह साहब थे एजुकेशन मिनिस्टर उन्होंने एडमिशन ऑनलाइन किए ये बायोमेट्रिक का जिक्र कर रहे थे कि बायोमेट्रिक नहीं चल रही मैं खुद जाता हूँ डेली हमारी बायोमेट्रिक होती है जाने की भी आने की भी ठीक है बायोमेट्रिक का सिस्टम भी चल रहा है पर ये कि उसमें उन्होंने टीचर्स को ज़्यादा बाउंड किया हुआ है बनस्बत स्टूडेंट्स के उनको चाहिए कि स्टूडेंट्स को भी बाउंड करें कि भाई उनके लिए अब आप कह रहे हैं कि बच्चा पढ़े और जब अटेंडेंस का टाइम आता है आप 70% कंपलसरी करते हैं जिस बच्चे की अटेंडेंस होगी उसका फॉर्म फिल किया जाएगा तो बच्चे कैसे नहीं आएंगे
फिर हम वो वहाँ पर भेजे, वो इसकी बात सुन ली, उसकी सुन ली, उसके कहने पे हमने बच्चों को एंटरटेन करना शुरू कर देते हैं, ठीक है ना। जो फॉर्म भेज दिया हमने, तो वो भेजे थे, फिर बच्चे भी ऐसे ही आते हैं फिर, ठीक है ना। फिर वो क्या करते हैं कि पार्ट टाइम ट्यूशन्स लेते हैं और जो है दूसरे जगहों पर जाकर कोचिंग सेंटर्स में पढ़ रहे होते हैं। हालांकि यही टीचर जो गवर्नमेंट में लेक्चरर प्रोफेसर हैं, यही लोग जो है वो कोचिंग सेंटर्स में भी पढ़ा रहे होते हैं। ये जो आपकी जो SPSC की भी तैयारी करवा रहे हैं, डॉक्टर्स के टेस्ट की भी तैयारी कर, सारे तैयारियाँ यही लोग करवा रहे होते हैं, और वो कॉलेज में नहीं पढ़ते बच्चे, बाहर जाकर पढ़ते हैं। फिर इसमें हमारा बीइंग ए टीचर, बीइंग ए लेक्चरर, प्रोफेसर, हमारा भी ये रोल है कि हम जब कॉलेज में अगर क्लास ले रहे हैं तो प्रॉपर क्लास लें। जैसे आपने कहा ना ऑनरशिप ऑन करना, कि ये साईं ने कहा कि नूर मोहम्मद हाई स्कूल था, सिंध मदरसतुल इस्लाम था, ठीक है, उन्होंने उन लोगों ने ऑन किया इसको, इन इदारों को। तो हमें अपने कॉलेज को, अपने स्कूल को, चाहे प्राइमरी में या हाई स्कूल में जहाँ भी हैं, उसको ऑन करना चाहिए और ऐसे ही ट्रीट करना चाहिए जैसे हम अपने बच्चों को करते हैं। हम अपने बच्चों के लिए तो मारे मारे फिरते हैं। अब मैं परसों जो है कोर्स लेने गया अपने बच्चों का, आप बिलीव करें, जो 4,500-5 हज़ार रुपये का कोर्स था, वो तकरीबन एक बच्चे का 17 से 18 हज़ार रुपये का कोर्स हो गया। हाँ, बिल्कुल ठीक है, अगर आप 4-5 बच्चों का वो कोर्स ले रहे हैं, फिर यूनिफॉर्म है, फिर और भी काफ़ी चीज़ें होती हैं साथ हर साथ, चीज़ के हैंडल तो करना बहुत ज़्यादा ज़्यादा मुश्किल थी एजुकेशन जो है एक्सपेंसिव हो गई है। तो ये पिछली गवर्नमेंट में थोड़ा सा एक इनिशिएटिव आया था कि गवर्नमेंट ने लिया था कि फर्स्ट ईयर इंटर की जो वो बुक्स वगैरह जो कॉलेजेस में दी जाएंगी, वो एक दफ़ा तो आई, उसके बाद वो हो गई। फिर इन्होंने अहमद साहब ने कहा कि अभी तक जो वो नहीं पहुँचा, क्या नाम है, सिलेबस नहीं पहुँचा, कोर्स नहीं पहुँचा। सिंटेक्स बुक बोर्ड ने कोर्स जो है वो छपा ही नहीं था वहाँ पर। ये कुछ दिनों पहले की बात है, मैंने कहीं पर न्यूज़ पढ़ी थी कि अभी तक जो है वो कोर्स जो है वो सिलेबस छपा नहीं है, तो जिसकी वजह से वो बुक्स वगैरह आगे जो है पहुँची नहीं है। तो जी बिल्कुल अगस्त में, 1 अगस्त को आपकी सारी चीज़ें रेडी होनी चाहिए। ॾिसो न, असां वटि वरी पोइ डिफरेंट चैनल्स जे थ्रू, सोशल मीडिया जे डिफरेंट पेजिस जे थ्रू ग़लति ख़बरूं बि हलंदियूं आहिनि। कोर्स कीअं पब्लिश कोन थींदो, हिकिड़ो बाबा साल पूरो थियो आहे, ॿियो साल शुरू थियो आहे, त कोर्स कीअं पब्लिश न थींदो। असां वटि जीअं गोदाम कढंदा आहिनि न सालनि जा साल, जॾहिं उहे अन्न ख़राब थी वेंदा आहिनि त पोइ कढंदा आहिनि। हाणे ईअं थो थिए त किताब था निकिरनि, साल ख़तमु थी वियो, ॿियो साल ख़तमु थी वियो, ख़बर पए पई बाबा हलो किताब निकिता आहिनि, ऐं उहे किताब किथां पिया वञनि, पकोड़नि जी दुकाननि ते पिया वञनि, ऐं उहे किताब जेको आहे सो माना रफली यूज़ पिया थियनि। चवण जो मक़सदु आहे प्रॉपर तरीक़े सां यूज़ न पिया थियनि। त माना छा कहिड़ियूं माफ़ियाऊं आहिनि, छा पियो थिए, असांखे किथे मफ़लूज कयो पियो वञे, असांजे ज़हननि खे किथे बंदि कयो पियो वञे, या असांजी क़ौम खे एतिरो पोयां छो पियो धिकियो वञे। सवाल इहो थो पैदा थिए, इन ते छा एड करणु चाहींदो? असल में साईं जेको चए पियो कि कोर्स जो पब्लिश न थियो आहे, असल में छा आहे त पहिरीं जेको असां वटि साल खनि पहिरीं वारो जेको सिस्टम हो, उन में इहो त असांजा 7,000 खां 7,500 स्कूल बंदि पियल हुआ। उन में छा थियो, जॾहिं असांजी नयूं भर्तियूं थियूं IBA जे थ्रू हिननि जे, त असांजा काफ़ी सारा जेके बंदि पियल स्कूल ॿहिराड़नि जे अंदरि, कच्चे जे अंदरि, मुख़्तलिफ़ जेके जॻहियुनि ते जिथे साल थी विया ख़बर ई न हुई त स्कूल बि आहे, उहे सभु खुली विया। ऐं जेको सिंटेक्स बुक बोर्ड वारा हुआ, जेको कोर्स छपींदा, उनखां हिन दफ़े अञा हिननि घटि छपियो। होॾां स्कूल वधी विया, ॿार वधी विया, हिकिड़ो तइदादु वधी वियो, हेॾां हिननि घटि करे छॾियो। पोइ हिननि जेको उहो ज़िलनि में कोर्स जा किताब मोकिलिया, उहे घटि हुआ। पोइ हुननि वरी छा कयो त हुननि चयो हुननि वरी छा कयो त उन्हनि खे अदद करे सभिनि खे जेको आहे उन्हनि मोकिलियो। हाणे जिथे 50 हुजनि उते 10 मोकिलियो त ज़ाहिर आहे पूरत त कान पवंदी। त इहा हिकिड़ी जेका उहा शइ थी आहे। हालांकि ईअं थियणु खपंदो, जेको पहिरीं छपंदा उन खां डबल करे छपंदा त कोर्स कंप्लीट थी वञे, सभिनि खे जेको आहे उहो पहुचनि। इन क़िस्म जी असां वटि जेको आहे कोताही थी आहे। असां हमेशह तनक़ीद कंदा आहियूं या असां तॾहिं पॉइंट आउट कंदा आहियूं जॾहिं उहा शइ थी वेंदी आहे। असां पहिरीं हिकमत अमली न कंदा आहियूं त असां हीअ शइ असां कई आहे त हाणे असांखे जेको आहे उहा हिकमत अमली बि उन क़िस्म जी रखणु खपे। त गवर्नमेंट खां हिन दफ़े इहा शइ थी आहे जंहिंजे करे मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि या मुख़्तलिफ़ माण्हू सोशल एक्टिविस्ट उहे हिन ते आवाज़ु उथारनि पिया। इहा हक़ीक़त आवाज़ु उथारणु खपे, पर इहो आहे त हाणे हिनखे जेतिरो जल्दी थी सघे हुनखे जेको आहे कवर करणु खपे। बाक़ी जेके न कंदासीं असां रुॻो पंहिंजूं कोताहियूं हूंदियूं या ख़ाली तनक़ीद कंदासीं, तनक़ीद रहंदी, पोइ का शइ तनक़ीद मां सुठी त कान मिलंदी। तनक़ीद अहिड़ी हुजे जेका इस्लाही हुजे त जंहिंमां असां मुसबत का शइ निकिरी सघे, त इन क़िस्म जी करणु खपे। बाक़ी ओवरऑल हालात सुठा त कोन्हनि, तइलीम असांजी उन लेवल ते त असां कोन पहुची आहियूं जो असां दुनिया सां मुक़ाबिलो कयूं। पर इहो आहे त जंहिं बि हिसाब सां हलूं पिया त इन निज़ाम खे जेको आहे उहो आहिस्ते आहिस्ते हलंदे ज़ाहिर आहे बहितरी ईंदी, पर हलणु त ॾिनो वञे। ऐं हूअं बि चयो वञे थो न त
तव्हां जेकर तालीम खे बहितर बणाइणु चाहियो था त पोइ दूर अंदेशी हुअणु तमामु ज़रूरी आहे क़ौमुनि खे बहितर करण जे लाइ। तमामु ॾाढा असांजा मुफ़क़िरदाना मोहम्मद इब्राहिम जो हुयो, मोहसिन असांजा, उन्हनि इहो चयो आहे त दूर अंदेशी हुअणु क़ौमुनि खे बदिलाइण जे लाइ तमामु ज़रूरी आहे। व्यूअर्स, वक़्तु साहीअ जो थी वियो आहे, नंढो ब्रेक आहे। हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे जी कैडबरी डिलाइट जो, ऐं कैडबरी डिलाइट वारा चवनि था दिलि खटियो डिलाइट सां। नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम।